अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां गॾु यासीन मां ख़बर शेयर कंदा हलूं। यासीन शहर जे मदनपुर मौला जे रहवासियुनि लारेब जमाली खे हिकु महीनो अॻु जवाबदार अफ़ज़ल जमाली, अज़हर जमाली, बाबर दिल ऐं कामरान जमाली जन घर में घिरी अगवा करे विया आहिनि। न्याणी जे बाज़ाबी लाइ नारी जे वालिद मंज़ूर अहमद ऐं भाउ अली ऐं चाचो आबिद अली एहतजाज कंदे चयो त हिकु महीनो अॻु मुंहिंजी न्याणी खे अगवा करे फ़रार थी विया आहिनि, जंहिंजो ॻड़ही यासीन थाणे ते केस दाख़िल आहे। SHO ॻड़ही यासीन हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे लाकअप कयो आहे, जंहिंखां पोइ हू असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असीं ग़रीब आहियूं। हिन DIG लाड़काणो, SSP शिकारपुर, DSP ॻड़ही यासीन ऐं SHO ॻड़ही यासीन मां असांखे उमेदु आहे त मुलस जवाबदार गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ॾिनो वेंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।